दया कयो माई, असां फ़क़ीरनि ते दया कयो माई, असां फ़क़ीरनि खे दान ॾियो, दया कयो, भगवान तव्हांजो भलो कंदो, कम धंधे में बरकत मिलंदव साईं, खुश रहो दादा। माई असां फ़क़ीरनि खे दान कुछ ॾियो, त ॾींदा वञो साईं, दया कयो, असां ग़रीबनि ते दया कयो, दान ॾियो माई दया कयो, गरीबनि ते दया कयो माई, माई असां फ़क़ीरनि खे दान गरीबनि खे ॾियो, दान ॾियो माई, गरीबनि खे दान ॾियो, माई ग़रीबनि खे दान गरीबनि ॾियो खे दान ॾियो माई। माई, भगवान तव्हांजो भलो कंदो। रामू असां खां वधीक त गरीब हे आहिनि। हा शामू चई सच तो। साहिबा हाणे ज़िमेदारी तव्हांजी आहे डेकोरेशन जे बारे में। तव्हां सुठल आहियो साईं। छा ॿियो कुझु न आहे, मुंहिंजा 12 महिमान अचणा आहिनि, मुंहिंजा सेण बि अचणा आहिनि, उन में घटाई न थियणु खपे। साईं काई तकलीफ़ न ईंदी, तव्हां हुनजो टेंशन न कयो। दादा ग़रीबनि जी मदद कयो। साईं गरीबनि जी मदद कयो साईं, तव्हांजे घर में हमेशा सुख शांति रहंदव, तव्हांजे धंधे में बरकत पवंदव साईं, गरीबनि जी मदद कयो साईं। साईं हिननि खे पैसा न ॾियोनि, ही राति जो वेही करे लहे दारू वारू पीअंदा अथव। न साईं न, असां दारू न पीअंदा आहियूं, तव्हांखे खपेव भले तव्हां न ॾियो। साईं इन जो कर्म इन्हनि सां। रामू ॾाढी बुख लॻी आहे, हले न पकोड़े वारे खां पकोड़नि जी भीख था घुरूं। हा हा वड़े पाउनि जी था भीख घुरूं। दादा ग़रीबनि जी मदद ते कयो दया दादा, कयो जाम दादा। भूख लगी आहे। हिकु हिकु वड़ो पाव ॾियो न दादा, भगवान तव्हांजो भलो कंदो। भगवान तव्हांजो भलो कंदो। अचे हिते वेही करे था खाऊं, वे वे। मज़ो अची वियो, हाणे पेट खे आराम ईंदो। हिक वड़े पाव मां छा आराम ईंदो। अरे रामू अॼु त असांखे कॉलेज बि हलणो आहे, ऐं हुते हली करे अॼु असांखे फुल कलेक्शन बि करणी आहे। उन सां गॾु पासे में जेके बिल्डिंगियूं आहिनि उते बि हलंदासीं, उते बि सुठो धंधो थींदो आहे उते। अॼु जबरदस्त कलेक्शन कंदासीं ऐं राति जो पार्टी कंदासीं। अरे हा अॼु फुल दबाए करे धंधो कंदासीं, फुल धंधो। उठ हल हलूं। हा हा हल हलूं। माई ग़रीबनि खे दान ॾियो, माई ग़रीबनि जी मदद कयो, भगवान तव्हांजो भलो कंदो। माई ग़रीबनि जी मदद कयो, माई ग़रीबनि खे दान ॾियो, मदद कयो। मदद कयो, भगवान तव्हांजो भलो कंदो। भाई भगवान तव्हांजो भलो कंदो साईं। माई 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 ग़रीबनि खे दान ॾियो, माई गरीबनि खे दान ॾियो। माई गरीबनि जी मदद कयो। माई माई ग़रीबनि खे दान ॾियो, भगवान तव्हांजो भलो कंदो। माई भगवान तव्हांजो भलो कंदो। माई कहिड़ो हाल आहे हितेश? किथे आहे भाई? नज़र ई नथो अचे। बसिया दोस्तनि खे विसरी आहीं? अरे न यार भाई कम सां बिज़ी हुयुमि। अच्छा ख़बर आहे तुंहिंजो कमु, सॼो ॾींहुं छोकिरियुनि जे पोयां चकर तूं हाणी। अरे ये फालतू ॻाल्हियूं छॾियो ऐं सुभाणे जे प्रोजेक्ट जे बारे में सोचो। अरे यार ही पाराजी ॻाल्हियूं तूं हिन सां कर, हुअं बि छोकिरियूं हिनखे ॾिसंदी कोन्हनि। यार ही सभु ॻाल्हियूं छॾे, थिएटर में नई पिक्चर लगी आहे, उहो ॾिसण था हलूं। अरे जाम मस्त पिक्चर ते, एकदम पैसा वसूल पिक्चर ते, तव्हां बि वञी ॾिसी अचो पिक्चर गॾु। मदद कयो दोस्तो, मदद कयो, असांखे दान ॾियो, असांजी गरीबनि जी मदद कयो। तव्हांखे कॉलेज में हिक खां हिकु छोकिरी मिलंदव। हा बिल्कुलु सची, सुठे नंबर सां पास थींदव सभई ॼणा। ॿियो छा खपई? पक्का छोकिरी मिलंदी न? पक्का हाणे मुंहिंजी तरफ़ां पैसा। पक्का मिलंदव तव्हांखे। अरे दोस्त तोखे छोकिरी न खपई छा? हा हा मूंखे बि खपे यार। ॾे पोइ खुश रहो। मिलंदी न? हा हा मिलंदी। अरे शामू अॼो कॾहिं त ॾाढो सुठो गुज़रियो आहे। अच्छा कीअं भला? अरे एॾी सुठी कमाई जो थी आहे।
पर मूंखे लॻे थो अॼु असांखे दाल रोटी नसीब न थींदी। हे छा थो ॻाल्हाई यार, हेॾी सुठी कमाई थी आहे चए तो दाल रोटी नसीब न थींदी। अरे हेॾी सुठी कलेक्शन थी आहे त दाल रोटी छो खाईंदासीं? अॼु असां माल मलिका खाईंदासीं। तूं ॿुधाए तोखे छा खपे? चिकन खाईंदे, मटन, बियर पीअंदे? न यार, मूंखे त अॼु पिज़्ज़ा खाइण ते दिलि थी आहे। अच्छा त पोइ लॻाए पिज़्ज़ा जे झोपड़े में फ़ोन। अरे पिज़्ज़ा हट में भॻनो आयांसि न। न संडे आहे अॼु, स्कीम हिकु ते हिकु फ्री। अरे ये स्कीम ॿुधण जी थींदी अथव। ये स्कीम संडे ॾींहुं हूंदी आहे, ख़ासि असां फ़क़ीरनि लाइ हूंदी आहे। तोखे बि खपई त हलिया वे ते अची फाटल कपिड़ा पाए। हल हल, तव्हां फ़क़ीरनि सां केरु वेंदो? हाँ, हल 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 छॾेसि रामू हिनखे। तूं पिज़्ज़ा जे झोपड़े में फ़ोन लॻाए। हेलो पिज़्ज़ा हट। हा मां रामू थो ॻाल्हायां। हा रामू फ़क़ीर, हिकु चीज़ मायोनीज़ पिज़्ज़ा। हिते अॼु स्कीम आहे न, हिकु ते हिकु फ्री। हा हा खणी अचो, 2 खणी अचो। हिते मनाली अपार्टमेंट जे पासे में। हा हा खणी अचो। शामू अॼु त मज़ो अची वेंदो यार, छा थो चएं? हा पर रामू इन्हनि जी पहिरीं वारी स्कीम मूंखे ॾाढी वणंदी हुई। कहिड़ी? अरे वो 3 मिंटे में न त पिज़्ज़ा फ्री। हा 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 तोखे यादि थी असां 3 मिंट पोइ गिटीअ में लिखी पवंदा हुआसीं। अरे वो राणी खे त फ़ोन करेसि, आहे किथे, पुछेसि घणो कमाई। हेलो राणी, अॼु किथे आहीं? हुन गिटीअ में? हाँ अच्छा, ॿियो कमाई घणी थी? हाँ असांजी त सुठी थी आहे। अरे हिकदमि पार्टी करणी आहे अॼु, पिज़्ज़ा जो ऑर्डर ॾिनो आहे। हा अचे थी छा तूं? ठीकु आहे, हल पोइ ॻाल्हायूं था। हा अरे वो कालू खे त फ़ोन लॻाएसि। कालू खे त फ़ोन लॻाएसि। अरे हा हेलो किथे आहीं प्यारा? अरे हाणे डिंपल बियर बार जिते हुयुमि, हाणे न पंहिंजे अड्डे ते थो वञा। ॿुधाए छा? पर सुबुह जो त तूं मंदर जे ॿाहिरां बीठो आहीं। अरे हाँ, वो मंदिर के छॾे बियर बार जे ॿाहिरां अचणो पियो। छो भला? अरे छा ॿुधाए पंहिंजी राम कहाणी। माण्हुनि खे भॻवान जो वास्तो बि ॾिनो, तोखे छा ॿुधाए। मां इहो बि चयोमान, भॻवान तव्हांजो वाधारो कंदो, भंडारा भरींदो ऐं कटोरो खणी करे हीअं बि कयो। पर केर ॾिसे ई न। पूरनि 4 कलाकनि में 10 रुपए जो धंधो कयो। आखिर गुस्से में मंदिर छॾे बियर बार जे ॿाहिरां अचणो पियो। उते कुझु धंधो थियो? उते त मज़ो अची वियो। कलाक में 200 रुपया, जेको बेवड़ो निकिरे पियो 10 रुपया 20 रुपया विझंदो पियो वञे। पोइ हाणे? अरे पोइ हाणे छा, हाणे क्वार्टर वठी आयो आहियां, सरदार खां मच्छी वठंदो थो वञा। अॼु त फुल ऐश आहे, ऐश। असां बि हिते पार्टी लॻाए वेठा आहियूं, थी सघे त हलियो अच हिते अड्डे ते। अरे न न न, अॼु त मां पंहिंजी चंपा नानी वटि वेंदुसि। अॼु फुल वटसां मज़े में। हा लॻे रहो। तव्हां बि लॻे रहो। पिज़्ज़ा वारो आयो अथई। झूलेलाल साईं रहम कजांइ। अरे छोरा, ही तव्हां छा वेठा खाओ? अंग्रेजी कोकी। हाँ दादा ॾिसो था पिज़्ज़ा था वेठा खाऊं। हा पर तव्हां ॿई त फ़क़ीर आहियो न, सॼो ॾींहुं हिते वेठा भीख घुरंदा आहियो ऐं राति जो वेठा पिज़्ज़ा खाओ। त वञी ॻोल्हे जो सभु पितियूं, किथे लिखल आहे त फ़क़ीर पिज़्ज़ा न खाई सघंदा आहिनि। अरे रामू शांत थी। दादा असां हिते वेठा पिज़्ज़ा था खाऊं, तव्हांखे काई तकलीफ़ थी आहे छा? तकलीफ़? हा तकलीफ़ थी आहे। तव्हां फ़क़ीरनि खे असांजे पैसनि सां पिज़्ज़ा खाईंदो ॾिसी मूंखे तकलीफ़ थी आहे। पर छो दादा,
बिल तव्हां खां त न भरायो आहे असां। जे मूंखां न भराई त तो बि त न भरियो। छा ॻाल्हि था कयो दादा, हिन पिज़्ज़ा वारे खे मां पाण पाण पंहिंजे ॾिनो, हथनि सां मां पैसा पाण ॾिना ॾिनो। अथई। अच्छा, उहे पैसा तुंहिंजा हुया? हा तुंहिंजी कमाईअ जा हुया? हा तुंहिंजी महिनत जी कमाईअ जा हुया? हा। अरे शर्म कयो, माण्हू तव्हांजी हीअ ख़राब हालत ॾिसी तव्हां ते रहम खाई तव्हांखे दान ॾींदा आहिनि ऐं तव्हां हीअं उन्हनि पैसनि मां अयाशी वेठा कयो। सॼी उमिरि छा तव्हां भीख पिनंदव? हक़ हलाल जी कमाई न खाईंदव? न न, सुभाणे अंबानीअ सां मीटिंग आहे न, पार्टनरशिप में कंपनी खोलींदासीं। अरे दादा, असां ग़रीब फ़क़ीर भीख न पिनंदासीं त ॿियो छा कंदासीं? भॻवान असांखे ॿियो ॾिनो बि छा अथई? अरे उन भॻवान जा शुकराना मञो। अरे छा न ॾिनो आहे भॻवान तव्हांखे? 2 अखियूं ॾिसण लाइ, 2 हथ कम करण लाइ, 2 कन ॿुधण जे लाइ, 2 पेर हलण लाइ। सभु अॾु सलामत अथव त महिनत करे हक़ हलाल जो छो नथा खाओ? दादा तव्हांखे छा थो लॻे असां महिनत न कंदा आहियूं? अरे हिकिड़ो ई गानो 10 दफ़ा ॻाइणो पवंदो आहे, गलो बि वेझी वेंदो आहे। 10 दफ़ा माण्हुनि खे पुञ जी लालच ॾियणी पवंदी आहे, 10 दफ़ा पापा डपु ॾियणो पवंदो आहे, तॾहिं वञी किथां 10 रुपया नसीब थींदा आहिनि। बसि हिनखे तव्हां महिनत था चओ? मूंखे त लॻे थो विवेक छा थींदो आहे तव्हांखे ख़बर ई कान्हे का। इज़त जी रोटी छा थींदी आहे तव्हांखे कुझु ॼाण ई कान्हे का। तव्हांजे माउ पीउ शायदि तव्हांखे स्वाभिमान छा थींदो आहे उहो ॿुधायो ई कान्हे को। जे महिनत ॾिसणी अथव त सुभाणे सुबुह जो जसलोक मार्केट में वञी ॾिसो ऐं पोइ अची मूंखे ॿुधायो त तव्हां उते छा ॾिठो आहे। बाक़ी मुंहिंजो सम्झाइण त तव्हांखे ॾाढो ॾुखियो आहे। भॻवानु तव्हांजो भलो कंदो। छॾ यार शामू हुनखे, पिज़्ज़ा खा, हुन चक्कर में पिज़्ज़ा थधो थी वियो असांजो। यार रामू, उन जसलोक मार्केट में अहिड़ो छा हूंदो? मूंखे कहिड़ी ख़बर आहे यार, मां थोड़ी ॾिठो आहे। सुबुह हली ॾिसंदासीं न, 4 माण्हू सुठा मिलंदा त 4 पैसा कमाए बि ईंदासीं। तूं घणो सोच न, पिज़्ज़ा खा। न यार रामू, जेसी ताईं मां उन जसलोक मार्केट में न वेंदुसि तेसी ताईं हे पिज़्ज़ा छा पाणी बि मुंहिंजी नेड़ीअ खां हेठि न लहंदो। छॾ यार, मूड ख़राब थी वई। अरे छा न ॾिनो आहे भॻवान तव्हांखे? 2 अखियूं ॾिसण लाइ, 2 हथ कम करण लाइ, 2 कन ॿुधण जे लाइ, 2 पेर हलण लाइ। सभु अॾु सलामत अथव त महिनत करे हक़ हलाल जो छो नथा खाओ? जे महिनत ॾिसणी अथव त सुभाणे सुबुह जो जसलोक मार्केट में वञी ॾिसो ऐं पोइ अची मूंखे ॿुधायो त तव्हां उते छा ॾिठो आहे। बाक़ी मुंहिंजो सम्झाइण त तव्हांखे ॾाढो ॾुखियो आहे। मूंखे त लॻे थो विवेक छा थींदो आहे तव्हांखे ख़बर ई कान्हे का। इज़त जी रोटी छा थींदी आहे तव्हांखे कुझु ॼाण ई कान्हे का। तव्हांजे माउ पीउ शायदि तव्हांखे स्वाभिमान छा थींदो आहे उहो ॿुधायो ई कान्हे को। रामू, रामू उथ न। सच चवे, मुंहिंजे मन में घणा ई दफ़ा ख़्याल आयो आहे छा कि असांजो बि हिकु कारोबार हुजे, नंढड़ो ई सही। ॾींहुं राति महिनत करे 4 पैसा त ठाहियूं। ॾिस शामू, असांजे हथनि जी लकीरनि में ग़रीबी लिखियल आहे। ॾिठो वञे त असां हिते सुखी ई आहियूं। हीअ हिकु कुंड मिलियल आहे असांखे, हिते असां रहूं था, सुम्हूं था, खाऊं था। हीअ एरिया बि असांजी ई आहे। ॿियो कोई फ़क़ीर हिते अचण जी हिमत न कंदो आहे। तूं घणो सोच न, सुम्ही पओ। सुबुह जो हलंदासीं न उते माण्हुनि खे ॾिसण। सुम्ही पओ। अरे रामू, हिनखे ॾिस, हिन जूं आङुरियूं बि कान अथसि, तॾहिं बि गुल विकिणी करे महिनत जी कमाई करे रहियो आहे। हा शामू, केॾी तकलीफ़ थींदी हूंदसि।
भाऊ ये चप्पल टूटी पई ठाहे त ॾियो ये चप्पल ठाहे ॾियो भाई अरे रामू ही ॾिस ही गूंगो बूढ़ो लॻो पियो आहे त बि महिनत करे बैगुनि खे टोपा ॾेई करे पंहिंजी ज़िंदगी जो गुज़ारो करे रहियो आहे। हा यार शामू, रामू ही ॾिस ही पेरनि खां अपाइज लॻो पियो आहे तॾहिं बि पंहिंजे हथनि सां बूट पॉलिश करे पंहिंजी ज़िंदगीअ जो गुज़ारो करे रहियो आहे। हिन जी ज़िंदगी बि केॾी तकलीफ़ वारी हूंदसि। यार रामू, हा चओ। तोखे नथो लॻे हिननि पैसनि जी ज़रूरत असां खां वधीक उन्हनि खे आहे? हा शामू, मुंहिंजे दिमाग़ में बि इहा ॻाल्हि आई आहे। छो न असां इहे पैसा उन्हनि खे ॾेई छॾियूं, उन्हनि जे कमु अची वेंदा। हा शामू, तूं सही थो चईं, हल हलूं। हल। दोस्त, असां तुंहिंजी मदद था करणु चाहियूं। ही कुझु पैसा अथई, ही तूं पाण वटि रख। न न बा न, मुंहिंजी काई मदद करण जी ज़रूरत कान्हे। मां महिनत करी हक़ जो कमाइण ॼाणींदो आहियां। फैक्ट्री में कमु कंदुसि, सॼो ॾींहुं मशीन हलाई करे 100 रुपया मिलंदा हुआ, पर दिलि खे सुकून लख रुपए जो मिलंदो हो। हिकु ॾींहुं मशीन मुंहिंजी हथनि जी आङुरियूं कटे छॾियूं, मां अपाहिज थी वियुसि। ईअं लॻो भॻवान मूंखे सभु कुझु ॾेई करे बि वापसि वठी छॾियईं, पर पोइ बि मां हार न मञी। मां बिना आङुरियुनि जे हथ खे भॻवान जे अॻियां जोड़ी करे मां महिनत जी वाट ते अॻियां हलियुसि। अगरि तव्हांखे मुंहिंजी मदद करणी अथव त पोइ मूंखां गुल वठो, त भले तव्हां मूंखे पैसा ॾिजो। दोस्त, ओ दोस्त, हे कुझु पैसा थी तुंहिंजी मदद करणु था चाहियूं, तूं रख पाण वटि, तुंहिंजे कमु ईंदे। यार शामू, हे त नथो वठे, रखी करे हिते हलूं था, रखेसि। न न न, हल शामू। दोस्त, असां तुंहिंजी मदद था करणु चाहियूं। हे कुझु पैसा अथई, तूं रख, तुंहिंजे कमु अची वेंदे। न मुंहिंजा बा, मूं ते महिरबानी न कयो। मुंहिंजो अञा अधु शरीर अपाहिज थियो आहे, अधु अञा सही सलामत आहे। मां जॾहिं नंढो हुउमि, मुंहिंजी माउ गुज़ारे वई ऐं मुंहिंजे पीउ खे दारू पीअण मां फुर्सत न मिलंदी हुई। इन करे हू मूंखे पोलियो जी बूंद न पीआरे सघियो। पाण त हू दारूअनि जी समुंड में तरी हली वियो ऐं मूंखे हिन दुनिया जे गरम तपंदड़ मिटीअ में बिना पेरनि जे छॾे वियो। पर मां ईश्वर जो शुक्रगुज़ार आहियां, मुंहिंजे हथ सही सलामत आहिनि। तव्हांजा हे जूता काफ़ी ख़राब था ॾिसण अचनि, मूंखे ॾियो, मां हिन साफ़ थो करे ॾियांव, पोइ तव्हां मूंखे ही पैसा ॾिजो, पर भीख न वठंदुसि। शामू, चप्पल साफ़ था करायूंसि।
खां वठि दोस्त। यार रामू, हू अपाहिज हूंदे बि महिनत करे कमाइनि पिया। हा यार शामू, असांखे पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे हथनि जी लकीरनि जे सहारे न जीअणु खपे, छोकी ज़िंदगी त उहे बि जीअनि पिया जंहिंजा हथ ई न हुया। असांजा सभु हॾ सही सलामत हूंदे बि असां बीख वेठा पिनूं। हा शामू, असां अॼु कसम था खणूं त अॼु खां पोइ कॾहिं बि बीख न पिनंदासीं, महिनत करे हक़ जो ई कमाईंदासीं। यार रामू, असां बि मिली करे हिकु कंपनी खोलींदासीं जंहिंमें अहिड़नि स्वाभिमानी माण्हुनि खे रोज़गार ॾींदासीं। हा यार, अॼु खां पोइ असां हॾु हलाईंदासीं ऐं हक़ जो ई कमाईंदासीं। हा यार, अॼु खां असां बि हॾ हलाईंदासीं ऐं हक़ जो ई कमाईंदासीं।